बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना व नबीना व शफीअ ज़ुनूबिना अबिल क़ासिम मुहम्मद सुम्मा सलातु वस्सलामु अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन मासूमीन अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल मजीद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हल नुनब्बिउकुम बिल अख्सरीना अअमाला अल्लज़ीना ज़ल्ला सअयुहुम फ़ी हयातिद दुनिया व हुम यहसबून अन्नहुम युहसिनून सनआ। बरदरान मोहतरम काबिल एहतराम, मां अवां जे ख़िदमत में क़ुरान पाक जे सूरे कहफ मां 103 आयत जो शरफ हासिल कयो। इन आया करीमा में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पैगंबर अज़ीम शान रसूल खे फरमाए रहियो आहे त ए रसूल, इन्हनि माण्हुनि खे चओ, कुल चओ, हल नुनब्बिउकुम बिल अख्सरीन अअमाला, छा तव्हांखे मां ख़बर ॾियां उन्हनि माण्हुनि जी जेके अमल जे लिहाज़ सां तमामु नुक़सानकार आहिनि, तमामु घाटे में आहिनि। ऐं इन अजीब ख़बर साहबा जे विच में फिलवलो मचायो था। उहे कहिड़ा माण्हू जेके तमामु वधीक नुक़सानकार आहिनि, घाटे में, जंहिंजो हिन दुनिया में न आख़िरत में पूरा नथो करे सघिजे उन घाटे जो, उन नुक़सान जो। क़ुरान इन मतिलब ॾांहुं मुतवजह करणु चाहे थो। ऐं क़ुरान जी कोशिश आहे, अंबिया इलाही जी कोशिश आहे, तमामु नबियनि जी कोशिश आहे, क़ुरान जी कोशिश आहे त इंसान मुतनब्बे थिए, ख़बरदार थिए पंहिंजे कमनि ॾांहुं त जेको कमु करे थो इहो सही आहे या जेको कमु करे थो उहो सही न आहे। ऐं आया इहो कमु क़यामत जे ॾींहुं ख़ुदा खे ॾेखारण जहिड़ो आहे या न आहे। जेकॾहिं इंसान जो कमु सही ऐं बारगाह इलाही में ॾेखारण जहिड़ो आहे ऐं पेश करे सघूं था उन कम खे, त पोइ त इंसान वॾो सआदतमंद आहे। ऐं जेकॾहिं इहो इंसान पंहिंजो अमल पेश करे ऐं उहो अमल क़बूल न थिए उहो अमल, त इहो इंसान घाटे में आहे। तंहिंजे करे तमामु अंबिया इलाही जी कोशिश आहे त जेको इंसान कमु करे थो उनखे अहिड़ो करे जेको बारगाह इलाही में उहो कमु क़बूल हुजे, इंसानी अकुल उन कम खे मञे। तंहिंजे करे तमामु नबी आया, मिसाल तौर ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन आया, जेसीं ताईं उन्हनि खे ख़बर न हुई कम जी, तेसीं ताईं उन्हनि जो कमु सही। ऐं जॾहिं उन्हनि खे कम जी ख़बर पई ऐं उन खां बाद में बि ज़िद कयूं ऐं वाज़े दलील नबियनि जे खे न मञूं, अल्लाह जे मोकिल पैगाम खे न मञूं, उन्हनि इंसाननि जे लाइ अल्लाह फरमाए थो त इहे इंसान अहिड़े घाटे में जो घाटे जो पूरा नथो करे सघिजे। कीअं? मिसाल तौर ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन कुहाड़ी वॾे पुट जे कंध ते रखी, माण्हुनि पुछो त इब्राहिम असांजे पुटनि खे छो बेइज़ती कई थी, उन्हनि जो छो भाॻो अथई, उन्हनि जूं छो की चूल्हा थियूं अथई? त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन चयो त इहो कमु तव्हांजे वॾे पुट कयो आहे जंहिंजे कंध ते कुहाड़ी आहे। माण्हुनि चयो, इब्राहिम असांखे तूं ॿार थो सम्झे, असां कोई बेवकूफ़ आहियूं, असां अणपढ़िया आहियूं, असां लाइल्म आहियूं, असां जाहिल आहियूं जो असांखे इहा ॻाल्हि थो करे त वॾे पुट कई आहे, इहो तव्हांजे पुट जूं बि चूल्हा थियूं अथई, बेइज़ती तव्हांजे वॾे पुट कई आहे, नंढनि पुटनि जी मां न कई आहे।
इहो कीअं थो चई सघे जॾहिं त ही ॻाल्हाए नथो सघे, जॾहिं त ही कुहाड़ी खाने जी कुदरत नथो रखी सघे ऐं नफ़ो नुक़सान नथो पहुचाए सघे। त हज़रत इब्राहिम हुते चए थो पंहिंजे ज़मीर ते मातम कयो, तव्हां पंहिंजे ज़मीर खे इंसान रो जेको बुत न खणी सघे थो, न नफ़ो थो पहुचाए सघे, न नुक़सान थो पहुचाए सघे, न हुन में का कुदरत आहे, त पोइ तव्हां हिननि खे इबादत कीअं था कयो? इबादत अहिड़े जी करणु खपे जेको नफ़ो नुक़सान पहुचाए सघे, जेको ॻाल्हाए सघे, जंहिं वटि सुञाणप हुजे, जेको ख़बरदार हुजे, जेको आलिम हुजे, उन जी तव्हां इबादत करे सघो था, लेकिन ॿिए जी इबादत नथा करे सघो। ज़मीर तव्हांजो काॾे वियो आहे जो हिननि पुतनि जी तव्हां कोशिश था कयो। ऐं बसि आहे करीमा जेके ॿ दलीलूं पेश कयूं अलाह साईं फरमाए थो त कुल हल नुनब्बिउकुम बिल अख़्सरीन, ऐं रसूल हिननि खे ॿुधाए त मां अहिड़े माण्हुनि जी तव्हांखे ॿुधायां थो ॻाल्हि जेके नुक़सानकार त रहनि। उहे कहिड़ा नुक़सानकार आहिनि? तरह क़ुरान चए थो अल्लज़ी ज़ल्ल सअयुहुम फी हयात दुनिया, उहे माण्हू जेके पंहिंजी कोशिश में नाकाम थी था वञनि उहे नुक़सानकार आहिनि। ऐं वहुम वरी उन्हनि खां वधीक नुक़सानकार उहे आहिनि जेके हुम यहसबून अन्नहुम युहसिनून सनअ, ऐं अहिड़ा माण्हू जेके गुमान कनि था त असां कमु सही था कयूं, लेकिन उन जो कमु सही कोन्हे को। हाणे तव्हां मौला आमिर अलैहिस्सलाम जन फरमाया था ज़िनू अनफुसकुम, पंहिंजे नफ़्सनि जो मुहासिबो कयो, वज़न कयो, पंहिंजे नफ़्सनि जो, पंहिंजे अमाल जो वज़न कयो। अहिड़ो ॾींहुं न थिए जो क़ुर में आयो आहे त हे रसूल हिननि खे चओ उलाइका लज़ी कफ़रू बिआयाति रब्बिहिम व लिक़ाइही हबितत अअमालुहुम फला नुक़ीम लहुम यौमल क़ियामति वज़ना। हिन जे अमलनि खे ठूं मोटाए छॾियो, इन जो वज़न, इन जो अमल वज़न वारो न आहे, इन जो वज़न वज़न न कयो वेंदो उन्हनि अमलनि जो। ॾिजो उन्हनि ॾींहंनि खां इंसान जॾहिं तुंहिंजो को बि वस न पुॼंदो ऐं अमाल तोखे मोटाए ॾिना वञनि, उन ॾींहं खां ॾिजो त हिन दुनिया में सही ॾिस ऐं सही हरकत कर, सही पंहिंजो कदम खण, सही रस्तो इंतख़ाब कर, सिरात मुस्तक़ीम इंतख़ाब कर, त तुंहिंजो ज़िंदगीअ में बि मान मथां थिए, ख़ुदा वटि बि मान मथां थिए, क़यामत में बि तुंहिंजो मान मथां। तंहिंजे करे अलाह साईं फरमाइनि था उलाइका लज़ी कफ़रू बिआयाति रब्बिहिम, ऐं उहे माण्हू जेके आयात इलाही जो इनकार कनि था। आयात इलाही हज़रत इब्राहिम जी ॻाल्हि क़बूल न कयूं, वाज़ह दलील आंदी हज़रत इब्राहिम पंहिंजे बयान में ज़मीर उजागर कई इंसाननि जो, लेकिन उन्हनि इंसाननि क़बूल न कई आहे ॻाल्हि, ऐं वरी बि ज़िद छॾियो न छॾियऊं। ऐं उहे माण्हू जेके हुन दुनिया में नथा सुधरनि, मिसाल तौर ते दुनियावी मिसाल में ॾिसो, दुनियावी हालात में ॾिसो, हिकिड़ा माण्हू इंसान अहिड़ा आहिनि जेके नुक़सान करे था वेहनि, पंहिंजो असुल माल बि विञाए था वेहनि, असुल माल बि दुनिया में ख़तम थो थी वञे ऐं नफ़ो बि कोन थो पहुचनि, वरी बि उन ॻाल्हि ते अटकिया पिया आहिनि ऐं उहो कमु शुरू कनि था जॾहिं हू सुधरनि कोन था। अहिड़ा माण्हू नुक़सानकार आहिनि, नुक़सान खाईंदा रहंदा, कॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में उहे कामयाब कोन सघंदा। वरी उन खां वधीक हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जीअं नसारा, यहूद नसारा, उन्हनि खे रसूल ख़ुदा दावत ॾिनी त बाबा अचो ॻाल्हियूं कयो, दलीलूं ॾियो, दलीलूं मुंहिंजो ॿुधो, मुनाज़रो कयो असां सां, जेकॾहिं ॻाल्हियूं तव्हांजूं सचियूं हुजनि त तव्हांजी ॻाल्हियुनि ते हलंदा, जेकॾहिं असांजूं ॻाल्हियूं सच हुजनि त असांजी ॻाल्हियुनि ते हलो। ऐं हिक ॿिए खे जेकॾहिं तव्हां बारगाह हिदायत में क़बूल आहियो त नफ़रिंग कयो असांखे त हिन दुनिया मुसाफ़े हस्ती मां हटी वञो असां। ऐं जेकॾहिं तव्हां नुक़सानकार आहियो ऐं तव्हां हक़ीक़त ते न आहियो, तव्हांजी हक़ीक़त क़बूल कान्हे का ख़ुदा खे, त असां बददुआ कयूं था तव्हां सभई हस्ती तो हटी वञो। हिन ॻाल्हि ते बि क़बूल, पहिरियों क़बूल कयो पोइ ड्रिगा। ऐं हिकिड़ा उहे माण्हू जेके हिन दुनिया में नुक़सान खाइनि था, वरी सुधरी वञनि था, उन जो असल सरमायो बाक़ी आहे, पोइ तौबा ताइब करे। हिकिड़ी अहिड़ियूं ग़लतियूं थी वयूं इंसाननि को हिन दुनिया में, जेको आयात इलाही हिन जो मक़सदु इहो आहे, हिन आयात इलाही जो मक़सदु इहो आहे त कुझु इंसान अहिड़ा आहिनि जेके ग़लतियूं करे तौबा करे पंहिंजे अमालनि खे सही कनि था, लेकिन हिकिड़ा ज़िद्दी आहिनि, निशानियूं ॾिसी करे बि क़बूल नथा कनि। जनाब साले खे चयूं, जनाब हज़रत साले खे चयूं त जेकॾहिं तुंहिंजो रब ताक़तवर आहे, तुंहिंजे रब खे ताक़त आहे त हिन जबल मां ॾाची निकिरे, इहो जबल ॾाची ॼणे, उहा ॾाची वरी यामे बचिड़ो ॾिए, पोइ असां तुंहिंजे रब खे मिलींदासीं। हज़रत साले चयो क़बूल।
नेठ विया होते दुआ घुरी हज़रत साले दुआ घुरी ऐं रब करीम हिननि जेका दरख़्वास्त कई आहे हिन जी दरख़्वास्त पूरी थी माण्हू ॾिठो ॾाची आई जबल मां ॾाची जे बचिड़ो ॾिनो उन खां बाद में सभिनी माण्हुनि खे हज़रत साले चयो ॾिसो मुंहिंजो रब ताक़तवर आहे लेकिन तव्हांजे रब खां हिननि बुतनि खां सॼो ॾींहुं मां दरख़्वास्त कई आहे सॼो ॾींहुं दुआ भरी त मुंहिंजी हिकु बि क़बूल कोन कई त बसि हाणे लाज़िम आहे त मुंहिंजे रब खे तव्हां मञो सजदो कयो उनखे इबादत कयो उनजी मदद घुरो उन खां मुंहिंजे रब खे इक़रार कयो मुंहिंजे रब खे वहदानियत इलाही खे मञो मां उनजो नबी आहियां तव्हांजे पैगाम खणी आयो आहियां तव्हांखे ज़ुल्मात मां कढणु आयो आहियां शिरक जे ज़ुल्म मां कढणु आयो आहियां तव्हां मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कयो लेकिन माण्हू क़बूल न कयो वाज़ह निशानी ॾिसी उनजे बावजूद क़बूल न कयो तंहिंजे करे अलाह साईं चए थो त उलाइका लज़ीना कफ़रू बिआयाति रब्बिहिम अलाह जी आयतुनि जो इनकार कयो ऐं ॿी जेका दलील आंदी आहे व लिक़ाइही ऐं मुंहिंजे मुलाक़ात जो बि इनकार कनि था ऐं नबी इन्हनि माण्हुनि खे चओ वॾा खसारे में वॾा नुक़सानकार आहिनि हिननि जो नुक़सानु जेको आहे उहो भरण जे क़ाबिल न आहे हुनजो जुबरान नथो करे सघिजे छो जो मुंहिंजी मुलाक़ात जा क़ाइल ई न आहिनि हुननि खे मुंहिंजी मुलाक़ात खपे ई न इहे क़यामत जा इनकारी आहिनि क़यामत खे ई कोन था मञनि जेकॾहिं तुंहिंजो क़यामत ते यकीन हुजे क़यामत ईंदी हिसाब किताब थींदो पोइ हिन दुनिया में एॾो फर्मा बरदार बंदो थी वञे जो तोखां वधीक ॿियो फर्मा बरदार न थी सघे तूं ख़ुदा वहदानियत इलाही खे मञी क़यामत जो पूरो यकीन थी वञे तोखे त मुंहिंजो हिसाब थींदो उन ॾींहं में हिसाब थींदो ऐं पंहिंजो अमल हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके अमल कनि था लेकिन अल्लाह जे लाइ अमल कोन था कनि ख़ुदा चए थो हिननि जो अमल क़बूल न आहे ऐं रसूल हिननि खे अमल पंहिंजा मोटाए कहिड़ा साहिब हिकिड़ो वेठो ख़ैरात कंदो माण्हू अचे ख़ुशआमदी कंदा चापड़ूसी कंदा माण्हू हुननि जी चवंदा तमामु भलो माण्हू आहे ख़ैर वधीक ख़ैर कढंदो इहा आयत नाज़िल थी त इहे हब्बतत अमालुहुम इन्हनि जा अमल चट कयो छो त इन्हनि जो अमल जेको आहे उहो ख़ुदा ई न आहे इन जो अमल जेको आहे पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण जे लाइ अंजाम ॾियनि था तंहिंजे करे हुकुम आहे जॾहिं ख़ैरात ॾे त बि हथ लिकाए ॾे हिकिड़े हथ सां ॾे ॿिए हथ खे ख़बर न पए त हिन ख़ैरात ॾे ऐं ॿिया ॿ शर्त आहिनि जेके इलाही कम जे लाइ आहिनि क़ुर ज़िक्र कया आहिनि उहे इहे हिकिड़ो त ख़ुदा जे कम जे लाइ जेकॾहिं लिल्लाह इहो कमु अंजाम ॾियो था त उनजे शुक्रिया जा इंतज़ार न कयो मुंतज़िर न रहियो ऐं ॿियो हुनजो मुआविज़ो न वठो पैसा न वठो हुन जा तॾहिं उहो लिल्लाही कमु थींदो उन में असरु थींदो उन में जमाल कमाल पैदा थींदो पोइ तो में बि जमाल कमाल पैदा थींदो जॾहिं ईअं अमल कंदे पोइ हुत बि क़बूल हित बि क़बूल अस्सलामु अलैकुम।